अस्सलाम वालेकुम नाजरीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबरें नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां पोइ ते न हटंदासीं, कंहिंजे आॾो न झुकंदासीं। धांधली जी शुरूआत अॼु खां नाहे थी, असां क़ौमी मफ़ादनि जे करे ख़ामोश हुयासीं। नून लीग वारनि आज़ाद कश्मीर जो मफ़ाद न ॾिठो, रियासत खे फ़ैसिलो करणो पवंदो त असां लाइ क़ौमी मफ़ाद अहम आहिनि या नून लीग जा मफ़ाद। नून लीग जे मफ़ाद ते मुल्क जो जेको हाल आहे उहो सभिनी जे साम्हूं आहे। मुज़फ़राबाद में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उहे ॾुख ऐं तकलीफ़ूं ॼाणा थो जेके उन्हनि ख़ानदाननि जूं आहिनि जिन जा बच्चा शहीद पिया थियनि। लॻे थो रियासत जो हर फ़ैसिलो नून लीग खे तरजीह ॾिए थो, उन जो नुक़सान कश्मीर, पाकिस्तान ऐं उन जे अवाम जो थी रहियो आहे। आज़ाद कश्मीर जे मीरपुर डिवीज़न जे 13 मां 11 तकनि जा गैर सरकारी चूंड नतीजा अची विया। 8 तकनि ते नून लीग ऐं 3 तकनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब। एलए 2 ते पीपल्स पार्टी जो कासिम मजीद ऐं एलए 3 मीरपुर ते पीपी उम्मीदवार कामयाब। एलए 4 ते नून लीग जो चौधरी रुखसार सोभारो। एलए 5 ते नून लीग जो वक़ार अहमद मैदान मारे वियो। एलए 7, एलए 9 कोटली ऐं एलए 11 ते बि नून लीग जा उम्मीदवार कामयाब थी विया। पीपल्स पार्टी जे अॻवान राजा परवेज़ अशरफ पारां आज़ाद कश्मीर जे एलए 12 जा तकरारी नतीजा फौरी तौर रोकण जो मुतालबो। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त हथियारबंदनि ज़रिए चूंड अमल ते असरअंदाज थियण ऐं जाली वोटिंग जूं शिकायतूं संगीन आहिनि। केतिरनि ई पोलिंग स्टेशन तां पीपीए जी पोलिंग एजेंटनि खे ज़बरदस्ती ॿाहिरि कढियो वियो। मुतासिर पोलिंग स्टेशन ते जांच बैदि फ़ौज जी निगरानीअ में ॿीहर पोलिंग कराई वञे। वफ़ाक़ी हुकूमत पाकिस्तान आयल रिफाइनिंग पॉलिसी 2023 में तजवीज़ कयल तरमीमुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि काबीना कमेटी बराए तवानाई जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर अहमद खान चीमा, मोहम्मद औरंगज़ेब, अली परवेज़ मलिक, अहसन इक़बाल ऐं ॿियनि सीनियर अमलदारनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क जे आयल रिफाइनरी जे अपग्रेडेशन वक़्त जी अहम ज़रूरत आहे जेका पाकिस्तान जे एनर्जी सिक्योरिटीअ खे वधीक मज़बूत बणाइण में अहम किरदार अदा कंदी। सिंध नेशनल पार्टी जो सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलैदी कराची में अदालती इहाते मां गिरफ़्तार। सिंध हाई कोर्ट रमज़ान बुलैदी जी ज़मानत रद्द करे छॾी। एफआईए जी टीम ज़मानत रद्द थियण बाद रमज़ान बुलैदी खे अदालती इहाते मां गिरफ़्तार करे वरितो। रमज़ान बुलैदी ख़िलाफ़ 2025 खां टाउन चेयरमैन लाला अब्दुल रहीम जी फ़रियाद ते एफआईए में केस हलंदड़ हो। मीरपुर माथेरो में हथियारबंदनि गोलियूं हणी हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। बाईपास वटि हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ुल्फ़कार कोलाची ज़ख़्मी। फायरिंग में ज़ख़्मी थियल ज़ुल्फ़कार कोलाची अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। मक़तूल जे वारसनि जो लाश रखी एसएसपी ऑफिस अॻियां धरणो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। टंडो मोहम्मद खान भरिसां नौजवान फुलेली कैनाल में ॿुॾी वियो। मीरबहर मोहल्ले वासे 26 साला पप्पू मला फुलेली कैनाल में ॿुॾी वियो आहे। मक़ामी टोबिन जी मदद सां संदसि ॻोल्हा जारी। नौजवान जे पीउ पारां साले ते नौजवान खे पाणीअ में धिको ॾियण जो इल्ज़ाम। नौजवान जे वालिद सोबन चयो आहे त संदसि पुट खे साले राजा मला नशो पियारे फुलेली कैनाल में धिको ॾिनो आहे। पुलिस राजा मला खे गिरफ़्तार करे वरितो। मटियारीअ मां पुरस्कार नमूने गुम थी वियल पोरियत जो खॾ मां लाश हथ। गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने गुम थियल पोरियत टोह जो 24 कलाकनि बाद पाणीअ जी खॾ मां लाश मिलियो। वारसनि मूजिबि पोरियत वाटके जो कमु कंदो हुयो। कुझु ॾींहं खां कमु न मिलण करे परेशान हुयो।